मोहम्मद रसूल जो कसम खणी, कुरान जो कसम खणी, इन न्याणी सगीरी सत कुरान है, समझंदा त सत कुरान इन न्याणी जा हथ रखी उमरकोट में पिथोरो भरिसां ॻोठ विलायत शाह जी रहवासियुनि ॿिनि ॿारनि जी माउ ज़ाहिदा ज़ाल मुनवर सोलंकी खे मुड़ुस जे गैर मौजूदगी में साहिरनि जे घरां मुबैना तौरु अगवा करण जो केस वोमेन थाणे उमरकोट में दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त नारी जो अञा ताईं को ॾस पतो नाहे मिली सघियो। मुबैना अगवा ॼाणायल नारी जे वालिद अली अमन सोलंकी, वालिदा ससु सोहरे ऐं मुड़ुस मुनवर अली सोलंकी पारां पिथोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो आहे त नारी जो मुड़ुस पंजाब में मज़दूरी कंदो हो ऐं संदसि गैर मौजूदगी में ॻोठ जे रहवासी आशिक अली पुट मीर मोहम्मद सोलंकी ऐं संदसि साथी मुबैना तौरु नारी खे विरगलाए घर भातियुनि खे नशे आवर गोरियूं खाराए अगवा करे विया। 7 तोला सोन जा ज़ेवर बि खणी विया आहिनि। वारसनि मूजिबि वोमेन थाणे उमरकोट में केस दाख़िल करायो वियो आहे, पर हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई नज़र न पई अचे। नारी बाज़ियाब अञा ताईं नाहे थी। ॿिए पासे इलाइक़े में नारी पारां प्यार जे परिणे जा चोॿोल पिणु हलंदड़ आहिनि, जंहिं सबबु पुलिस जांच जारी रखियो वेठी आहे। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मुबैना अगवा थियल नारी खे फौरी तौरु बाज़ियाब कराए वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। पाड़े में वेठा आहिनि, माछिन त मूं खीर पीअण लाइ उन खे मेह ॾिनी, तॾहिं उन बचनि जे खीर मुंहं मां फाथियो, शकीरनि खे रुलाए हू खणी विया। त इहा मुंहिंजी अपील सरकार वटि पाए ऐं पुलिस थाणे ते पाए ऐं SP जेको निकाह विधो उन निकाह वारे त निकाह मथां निकाह कीअं पए। उन हिकिड़ी कलमूं भरे इहो चए थी त मूं निकाह मुंहिंजो मुड़ुसु छॾियो, ऐं मां आहियां ऐं कलमूं भरे मुस्लमान आहियां, क़ुरान खणी कलमूं भरे ही न्याणियूं बच्चा मुंहिंजा ॾोहिटा आहिनि। इन जो कसम खणी ऐं इहो चाहियां थी त न निंगिरी खे तलाक ॾिनल आहे, न घर में ॾुखी आहे, न कॾहिं मुड़ुसुनि सां विड़ियो आहे, न अहिड़ी मूं ते शिकायत आई। ख़ुशी सां पंहिंजे घर में रहंदी हुई, ख़ुशि वेठी माउ सां गॾु रहंदी। पोइ हू छाजे लाइ भई हिन जो मसइलो कढी वियो, को उन वजह मां कई आहे जेको हिनखे फोन जे लालच में मुंहिंजी निकिरे खे अलाए छा खाराए प्यारे उन सां ज़ुल्म कयो। इन जो इंसाफ़ असांखे वठी ॾियो। सरदार शाह वटि बि मुंहिंजी अपील आहे, मूं माउ सां इंसाफ़ करे। ॾिसो मुंहिंजो आहे, मुंहिंजी भाणेजी बि आहे, मुंहिंजी भाणेजी मूंसां सदा ख़ुशि रहंदी हुई, 8 साल मूंसां गॾु हुई। हीअ साल मां वटि वञी ख़ुशि सां वेठी, मूं पाण इतलाक भले तुंहिंजी माउ सां जहिड़ी मूंसां गॾु वेठी, उते वञी वेठी 12 महीना पोइ माउ सां गॾु कोन वेठी। वरी मूं वटि आई महिमान थी, मूंखे चई मासी तूं ठीकु कोन्हे, तुंहिंजे आई या तुंहिंजे घर जो कमु करणु चमां भले। इन करे आई, हिकिड़ी राति हुई, ॿिए राति असांखे गोरियूं ॾिनई, गिरफ़्तार कयईं, की कयईं, असांखे निंड अची वई। पोइ हुनखे कहिड़े नमूने त खणी आयो। मुंहिंजी नुंहुं खे 7 तोला माउ जो ॻह ॾिनल, असां सहुरनि जा कोन, माउ जा ॾिनल। उहे ॻह पातल पिया, उहे ॻह पातल आहे। हुन छोरे सां अलॻि की ठही वई, उन हिसाब सां छोरो खणी वेड़ी मुंहिंजी भेण जे पाड़े, छोरो उनजे ॻोठु असांजे मां खई, राजड़ नाले मां छोकिरो ई बचा बंदि थियो। ऐं अहिड़ी 8 साल मुंहिंजी नुंहुं मूंसां गॾु हुई। मुंहिंजी नुंहुं जो इहो रिश्तो ई कोन ॾिठो त अहिड़ी मुंहिंजी नुंहुं के नमूने जी हुजे कोन हुई। हा, छोकिरी तमामु दिमाग़ वारी अक़ुल वारी, पर छोकिरी खे उन वर्गलाए छॾियो। मुंहिंजी अपील सरदार वटि, हिकिड़ी माउ जे धीउ ख़ुशि न घर में आहे त उहा माउ कॾहिं बि कोन चवंदी हिन घर में मुंहिंजी धीउ रहे। मुंहिंजी धीउ घर में ख़ुशि बि अलाए कहिड़े इंसान सां कहिड़े तरीक़े सां उन कढी आहे। बाक़ी आऊं मां जेका आहियां उहे 7 कुरान न्याणी हिन ते हथु रखी कसम खणी आऊं चाहियां थी मुंहिंजी धीउ जो तलाक आहे कोन। मुस्लमान हूंदो त न्याणी क़ुरान सम्झंदा आहिनि। इहा ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद जी कसम खणी चवां थी, मुस्लमान पाण मुंहिंजी धीउ खे तलाक आहे कोन। ज़ाहिदा नालो आहे, मीर मोहम्मद माछी जो पुटु आशिक अली, उन अगवा कई आहे। 2 हुन सां ॿिया शामिल आहिनि, उहे नामालूम नाला आहिनि अञा। ऐं असांजो ज़ाल मुड़ुस जो घरु सुठो हलियो पिए, असांजे पाण प्यार मुहबत सां हलियासीं पिए। ऐं हुते रहंदो हुउसि मिठे राइड़े ॻोठ 3 में हिरल दे आहे, हितां खां लॾे आयुसि बचा बंदि ते। 2 साल हिते हुअसि, ऐं पंजाब में कमाईंदो हुअसि, उतां खां घर पैसा ॿिया मोकिलींदो हुअसि। हिते जेको सो घरवारी मुंहिंजी खे ॻह पातल 7 तोला ॻह आहे,
अगहन जे मसले में निगरी के ब्लैकमेल कयो वियो आहे, निगरी के ज़बरदस्ती अगवा कयो वियो आहे। अगहन जे करे इहो असांजी अपील आहे वकीलनि खे, जज ते, कोर्ट ते, पुलिस में, सरदार शाह खे त महिरबानी करे असां सां को इंसाफ़ कयो वञे। छोकिरी मुंहिंजी घरवारी आहे। मुंहिंजी शादी खे 8 साल थिया आहिनि। ॿ ॿार आहिनि। हुन चवण मुताबिक़ निकाह मूं कोर्ट मुंहिंजा तलाक कोन ॾिनी आहे। आशिक़ अली माछी आहे, उहो मीरू जो पुटु आहे। रिश्ते में कुझु कोन थिए, धारिया आहिनि। उहे वेठा आहिनि बचा बंदे यार मुंहिंजी शाह रस्ती ते गॾु लॻो पासे में घर आहिनि। छोकिरी खई आहे हिरल 3 मेल हिरल था मिठे राय ठराणी जो कोर्ट मां सहुरनि वञा। जी हा, पुलिस में असां एफआईआर कराई, उमरकोट पुलिस ते असां एफआईआर कराई आहे मोमिन थाणे ते। पुलिस भी एक्शन खयो, पुलिस भी आई हुई। कल पुलिस आई, 2 अढाई 3 बजे पुलिस आई। शाम जो निगरी बयान ॾियाराए छॾियो आहे। ऐं निगरी जेको बि वीडियो ॾिसे थो उहो माण्हू इहो ई सम्झी सघे थो निगरी खे ज़बरदस्ती बयान ॾियो आहे। इज़त ख़ुशी सां बयान कोन ॾिनो आहे, ज़बरदस्ती बयान ॾियारायो आहे। निगरी ॿुधाए पई शहर सामारो वकील वरी ॿुधाए पई न तूं मीरपुर ख़ासि कोर्ट में आई। हिते ई निगरी मुंहिंजे बि बयान में त निगरी खे ज़बरदस्ती बयान ॾियारायो आहे। निगरी ख़ुशी न आहे। मुंहिंजा 2 ॿार आहिनि, हिकिड़ो छोकिरो आहे, हिकिड़ी नंढड़ी निगरी आहे। मुंहिंजो नालो मुनवर अली। जी न तलाक कोन्हे ॾिनल आहे, मूं तलाक कोन ॾिनी आहे। ऐं त पंजाब हुअसि, पोयां ई वाक़ियो थियो हुतां खां ऐं हे निकिती आहे, हुन ॿिए ॼाओ घर रसियो वियो आहे। मुताबिक़ इहो त मूंसां वहिंवार कयो वञे, मुंहिंजी हेल्प कई वञे, मुंहिंजी बांह जेका आहे सा मूंखे वापसी करी। अञा ख़ाली खणी वियो, ख़ाली निकाहनामो आयो आहे कोर्ट में। निकाह ॾींहुं जो थियो आहे 2 तारीख़ ते। बयान हिन जो आयो आहे कल। जी हा, बयान कल ॾिनो आहे। निकाह ॾींहुं कयो 2 तारीख़ ते, ख़ाली निकाहनामो आयो, बाक़ी बयान ॿियो कुझु बि कोन हुन में।